नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त सिजावल में खबर दींदा हलूं तो SSP सिजावल अल्ताफ हुसैन के बदली करे संदस जगह ते कराची में इंटेलिजेंस ब्रांच में SSP तौर मुकर्रर तौकीर मोहम्मद नईम के कराची में बदली करे सिजावल जो SSP मुकर्रर कयो वियो है, जंहिंजो नोटिफिकेशन पिण जारी कयो वियो है। जॾहिं त CIA सिजावल जे इंचार्ज इम्तियाज मीर जत के मुअत्तल करे संदस खिलाफ जांच शुरू करण जा इतला आहिनि। ज़रिए मुताबिक सिजावल में गुटके माओ ऐं ॿी मंशा जी खुले आम विकिरो जी ख़बरुनि खां पोइ कुछ ॾींहं अॻु सिजावल ज़िले जे शहर जाती में हसास इदारनि जी निशानदेही ते कराची खां पहुतल कस्टम जी ख़सूसी टीम कार्रवाई करे वॾे मिक़दार में गुटके में इस्तेमाल थींदड़ सामान ऐं इंडियन GND गुटके जूं पुड़ियूं हथ कयूं हुयूं। अहिड़ी कार्रवाई बाद हसास इदारनि पारां सिजावल जे SSP अल्ताफ हुसैन ऐं CIA इंचार्ज इम्तियाज मीर जत खिलाफ संदस नाक़स कारकर्दगी बाबति आला इख्तियारनि खे रिपोर्टूं उमाणियूं वयूं हुयूं, जंहिंखां पोइ SSP सिजावल अल्ताफ हुसैन खे हटायो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।